आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा कराची पहुची वियो खे सिंध ऐं बलूचिस्तान में ॿोॾ जी सूरत हाल ॿोॾ मुतासिरनि जी मदद जे लाइ कयल क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ सिंध ऐं बलूचिस्तान में इमदादी कैंप्स जो दौरो कंदो, रेस्क्यू ऐं रिलीफ जे कमनि में मसरूफ़ पाक फ़ौज जे जवाननि सां बि मुलाक़ात कंदो। ISPR मूजिबि आर्मी फील्ड रिलीफ सेंटर हेडक्वार्टर आर्मी एयर डिफेंस कमांडर रावलपिंडी में क़ाइमु कयो वियो आहे त जीअं मिलिट्री ऑपरेशन डायरेक्टर जे सहकार सां सॼे मुल्क में इमदादी सरगर्मियुनि जी निगरानी करे सघिजे। ISPR मूजिबि ॿोॾ मुतासिरनि जी मदद जे लाइ मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में रिलीफ सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सेंटर जो मक़सदु माण्हुनि खे खाद खोराक पहुचाइण, रेस्क्यू करण ऐं ॿियो रिलीफ सहूलियतूं ॾियणु आहे। ISPR मूजिबि फ़ौजी जवाननि माण्हुनि खे तहफ़ुज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे रहिया आहिनि। ॿोॾ मुतासिरनि खे पनाह, खाधो ऐं तबई इमदाद फ़राहम करे रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।